नशर फिरोज़ डायरेक्टर कम सेक्रेटरी कंट्रोलर मेडिकल हेल्थ फैकल्टीज़ सिंध डॉक्टर ख़ादिम अली मंगरी जे सिविल अस्पताल नशर फिरोज़ में पहिरियों भेरो पैरामेडिकल स्कूल जो अचानक दौरो करे शागिर्दनि जी हाज़िरी चेक कई। इन मौके ते DMS डॉक्टर रहमतुल्लाह सियाल, डॉक्टर मुनसफ़ अली पंवर, पैरामेडिकल जे ट्विटर अली असगर चन्ना ऐं ॿिया मौजूद हुआ। डॉक्टर ख़ादिम अली मंगरी ट्रेनिंग कंदड़ शागिर्दनि खे ख़िताब कंदे चयो त तव्हां ख़ुशनसीब आहियो जो अल्लाह साईं तव्हांखे ख़ल्क़ जी ख़िदमत लाइ नामज़द कयो आहे, छो त ख़ल्क़ जी ख़िदमत इबादत आहे। हाणे तव्हां जो फ़र्ज़ु आहे त पंहिंजी ड्यूटी खे ईमानदारी सां अंजाम ॾेई ग़रीब मरीज़नि जी ख़िदमत कयो। अल्लाह साईं तव्हांखे उन ख़िदमत जो बहितरीन सिलो ॾींदो। हुन पंहिंजे ख़िताब में चयो त जल्द नशर फिरोज़ में सभिनी टेक्नोलॉजी जा कोर्स कराया वेंदा ऐं शागिर्दनि खे पैरामेडिकल स्टाफ सां गॾु डॉक्टर बि पढ़ाईंदा त जीअं हू स्कूल मां पास थींदे शागिर्दनि खे पंहिंजे इलाइक़नि में ग़रीब मरीज़नि जी ख़िदमत करे सघनि। पहिरियों भेरो पैरामेडिकल स्कूल जो दौरो करण ते स्टाफ पारां खेसि अजरक ऐं गुलनि जा तोहफ़ा ॾिना विया। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।